अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो इख़लाक़ वाइज़ टीवी चैनल। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलाम वालेकुम। फ्रेंड, असां वताए फ़क़ीर जो हिकिड़ो तव्हांखे कॉमेंट ॿुधाईंदासीं। हू किनी आदत नथो छॾे। हिकु भेरे वताए फ़क़ीर दरिया जो कप ॾियो पियो वियो त हिकु विछूअ खे पाणीअ में ॿुॾंदो ॾिठाई। सो तिरी हेठां ॾेई ॿाहिरि थे कढियाईंसि त विचूं ठका करायईंसि ॾंग। उन जे सूर खां तिरी कढी वरिताई त वरी ॿधणु लॻो। हिन वरी बि तिरी मथां खेसि त ॾंग हयाईं त तिरी छंडणु लॻो। कंहिं माण्हूअ उहो तमाशो पए ॾिठो त चयसि, फ़क़ीर छॾ दुश्मन खे त ॿुॾे मरे, ॾिसी नथो त उहो पंहिंजो ॾंग हणण जी बुछड़ी आदत माङई नथो छॾे। फ़क़ीर चयो, हाओ, उहो पंहिंजी किनी आदत नथो छॾे त आउं पंहिंजी सुठी आदत थोरे तकलीफ़ करे छो छॾियां।